बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद अॼु पाण जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हायूं था उहो आहे रिश्ता। रिश्तनि खे कीअं संभालिजे, इन जी अहमियत कहिड़ी आहे, तो लतीफ़ जे कुझु बैतनि सां इन मौज़ूअ खे ॾिसूं था। चए थो सां हसी संग संढोरीअ उमेरी ॾेई ईंदई कम सही जनी संदो आईं। साह हसी संग संढोरीअ, इहो रिश्तो जेको अथई उनखे साह सां ॿध काबू उमेरी ॾेई। उमेरी हिकिड़ी अहिड़ी गंढ हूंदी आहे जेका कोरी इस्तेमालु कंदा आहिनि, जेका मज़बूत बि हूंदी आहे ऐं बेऐब बि हूंदी आहे। ईंदई कम सही जनी संदो आईं, जिन जो आहीं न इहे ई कम तोखे ईंदा। असांजो अलमियो वियो आहे त असीं पंहिंजनि मिटनि माइटनि खे छॾे पोइ वञी ॿिया शहर वसाईंदा आहियूं ऐं सम्झंदा ईअं आहियूं त असां तरक़ी कई आहे, पर वरी बि असांखे मरणे परणे वरी बि उहे पंहिंजा कमु ॾींदा आहिनि। लतीफ़ साईं उहा तो ॻाल्हि करे त ईंदई कम सही जनी संदो आईं। छिननि तोए मछिन पाए उमेरी हुनसी, जे हू अवगुण गिननी असुई तूं गुणाई गिन। पांद झले तूं पिन सुहारे हिन संग खे। चए थो छिननि तोए मछिन, जेकॾहिं हू अॻिलो तो छिने पियो त तूं न छिन। पाए उमेरी हुनसी, उहो ई साॻी गंढ जेका असां हुनखे ॾेई हुनखे मज़बूत झल। जे हू अवगुण गिननी असुई, असुई ए बेसम्झ या अणसम्झ, जे हू तुंहिंजा अवगुण थो ॻाल्हाए, तुंहिंजी शिकायतूं थो करे त तूं गुणाई गिन। तूं वरी हुन जूं जेके सुठियूं ॻाल्हियूं हुजनि, ख़सलतूं जेके हुजनि उहे तूं वठि ऐं उहे ॻाल्हाए, उन जे मौज़ूअ ते ॻाल्हाए। पांद झले पिन सुहारे हिन संग खे, हीउ सुहारो हीउ पाक संग अथई, इन जे लाइ तोखे खपे त इनखे बचाइण जे लाइ तूं झोली झल। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त झोली वञी झलबी आहे कंहिं जे अॻियां जिनखे रुठल हूंदा आहिनि उन्हनि खे परचाइण लाइ, बाक़ी वञी हुनखे फिज़िकली झोली ॾिबी आहे। भई उहा ॻाल्हि पियो करे। जे हू ताणी न तंद खे त तूं तंद म ताण, अॻे इन उञाण सालिम तंद सॼी थिए। त जे हू ताणी न तंद खे, जेकॾहिं हू तंद खे रिश्ते जे तंद खे छिके पियो, छिनण जी पियो करे, त तूं तंद म ताड़, तूं उनखे छिक न, तूं उन धागे खे ढरो झल। अॻे उन उञाण, अॻे इन माण्हुनि जी इहा ख़ूबी हूंदी, सालिम तंद सॼी रहे। हू कोशिशि कंदा त इहा रिश्ते जी तंद जेका सलामत रहे, सॼी रहे, साबित रहे। जिनरीअ सरे मसाह रती रुसमतन सी, हू जहिड़ी नई तूं झको थी। पांद ॻिचीअ में पाए पाण वञी परचाए, मथां रुठो ई रहिजी वञे। जिनरीअ सरे न साह रती रुसमतन सी, हुन खां सवाइ तुंहिंजी सरहदी कान, तूं हुन सां ज़रे बराबरि बि न रुस, सरहंदी ई कान। जिनरीअ सरे न साह रती रुसमतन सी, हू जहिड़ी न तूं झको थी। हू तोसां विढ़े पियो त तूं थधो थी। पांद ॻिचीअ में पाए, ॻिचीअ में पांद विझी हुनखे जंहिं निवड़त कर। जिनरीअ सरे न साह रती रुसमतन सी, हू जहिड़ी नई तूं झको थी। पांद ॻिचीअ में पाए पाण वञी परचाए, मथां रुठो ई रहिजी वञे, रुसी रहिजी वेंदी रोअंदे पियो। इन करे बहितर थी त पाण वञी परचाईंसि। रुसण नाहे रीत परचण पाहत नाहे का, पसो मंझि प्रीत जेहाई जोड़ वहे। रुसण नाहे रीत, रुसबो आहे छा, इहो को दस्तूर आहे छा? रुसण नाहे रीत परचण पाहत नाहे का। भला जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते रुसी बि पिया आहियो त बि परचण में का कबाहत कान्हे। पसो मंझि प्रीत जेहाई जोड़ वहे। ॾिसो हीअ पूरी काइनात जेका आहे अलाह साईं जी सॼी हिन प्रीत जे धागे में हले पई। जेकॾहिं हिन प्रीत जे धागे मां टुटी पवे त हीअ सयारा न टकिरजी वञनि, दुनिया में वरी तबाही अची वञे। इन जो मिसाल ईअं बात जीअं जिस्म असांजो सिहतमंद ऐं ज़िंदह इन करे आहे जो उज़वा सभु पाण में बाहिमी रिश्ते में मोहबत में ॻंढियल आहिनि। पर जॾहिं बि को उज़वो हुननि खां रुसंदो आहे, कावड़जंदो आहे, त पोइ उहो जिस्म बीमार थी पवंदो आहे, पोइ अॻिते हली जेको आहे मरी बि वेंदो आहे। त रिश्तनि जी इहा आहे नेचर में इन जी अहमियत आहे। रुठा कहिड़ी रीत परचंदा पर कहीं, मन में करे प्रीत हल तो सॼण कोठियूं। अलाए छा थिए कावड़ियो आहे। रुठा कहिड़ी रीत
परचंदा पर कई जॾहिं ख़बर ई कान्हे त छाचे का विढ़े त परचंदो वरी छाचे ख़बर कान्हे। पर शाह साहिब थो चए मन में करे पीरीत हल तो सॼण कोठियूं, तूं प्यारु खणी पाण सां हली सॼण खे सॾु कर, हली हुनजे अॻियां पेश प, पाण ई ठही वेंदो। रुठे न सरंदो आहे हली परच पिरियनि सी, ओरा तो थींदो आहे जॾहिं सिंगार बा सुपरी। शाह साहिब थो चए रुठे न सरंदो आहे, रुसण में तुंहिंजी सरंदी कान, हली परच पिरीअ सी, हली महबूब सां परच ठह हुन सां राज़ी थी, ओरा तो थींदो आहे जॾहिं सिंगार बा सुपरी। ईअं न थिए जो रहिजी वञे किसो ऐं वरी जन्म तोखे ख़बर पए त महबूब गुज़ारे विया आहिनि, जॾहिं सिंगार बा सुपरी ओरा तो थींदो, रत रोंदे, ॾाढो पछताईंदे। इहे कुझु बैत अर्ज़ु कयासीं, महिरबानी।